खैबर पख्तूनख्वा जे शहर बडग्राम में चेयरलिफ्ट रेस्क्यू ऑपरेशन केतिरनि कलाकनि खां पोइ ख़त्म। चेयरलिफ्ट में फाथल 6 ॿारनि समेत 8 ॼणनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो। मौसम जी ख़राबी ऐं ऊंदहि सबबि हेलीकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन रोकियो वियो हो। वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जे कराची में कायद आज़म जी मज़ार ते हाज़िरी। निगरान वज़ीर आज़म मज़ार कायद ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा ख़्वानी कई। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण जी कोशिश कंदासीं। निगरान हुकूमत पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण लाइ पुरज़म आहे। आइन तहत निगरान हुकूमत मुख़्तसिर मुद्दे लाइ आई आहे। गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि जो तसलसुल जारी रखियो वेंदो। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी संगीन भनकड़ियुनि जी सूरत में मुदाख़लत जो अख़्तियार आहे। असांजी बुनियादी ज़िम्मेवारी चूंडनि लाइ भरपूर मदद फ़राहम करणु आहे। राणीपुर जे पीरन जी हवेली में तशद्दुद बाद तड़पी फौत थी वियल मासूम फातिमा फरोड़ जे क़त्ल केस में फातिमा जवाबदारनि जा DNA लाइ वरतल नमूना ओचितो लम्स लेबोरेटरी खां कराची मुंतक़िल। SSP खैरपुर जी दरख़्वास्त ते जवाबदारनि जा DNA लाइ वरतल नमूना कराची जी ICDS लैब उमाणिया विया। जवाबदारनि जे जुज़नि जी ओचितो हिकु लैब खां ॿिए लैब मुंतक़िली केतिरा ई सवाल पैदा करे छॾिया। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे वाक़े खे 9 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में DIG ऑफिस आहियो सहाफ़ियुनि जो एहतिजाजी धरणे में शहीद जे वारसनि, सहाफ़ी तंज़ीमनि, सियासी समाजी धुरियुनि, क़ौम परस्त ऐं मज़हबी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं कारकुननि समेत वकीलनि शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। 26 अगस्त ते CM हाउस आहियो धरणे जो ऐलान। अॻुवाणनि जो चवणु आहे त जान मोहम्मद महर जे क़त्ल आज़ाद सहाफ़त जो क़त्ल आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। शहीद जे वारसनि पारां JIT रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर। SSP खे हटाइण जो मुतालबो धरणे में पेश कयल चार्टर ऑफ डिमांड में चयो वियो आहे त JIT जो मुद्दो 1 महीने मां घटाए 15 ॾींहं कयो वञे ऐं शहीद जे वारसनि खे स्पेशल सिक्योरिटी ॾिनी वञे। कंदकोट मां राति देर सां हथियार बंदनि हथां 2 ॼणा अगवा। हथियार बंदनि स्कूल ते चढ़ाई करे चौकीदार अलाह रखियो ऐं फारूक अंबराणी खे अगवा कयो। वारसनि पारां मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे रोड ब्लॉक। ऐं लकी ग़ुलाम शाह वेझो खीरतर कैनाल खे रुक ॻोठ वटां घारो। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। ॻोठ धणी ॾनी जे वांड, मिठण शर, रमज़ान ब्रोही, टंडो बहार, भमरा ॻोठ ऐं बंगल जतोई पाणी हेठि। मुतासिर थियल ॻोठनि जा माण्हू पंहिंजी जानियूं बचाए रोडनि ते निकिरी आया। आपाशी अमलो इतला मिलण बावजूद देर सां पहुतो। ॻोठाणनि जो एहतिजाज।